Bismillahirrahmanirrahim. وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ وَبَشِّرِ الصَّابِرِينَ. अल्लाह साईं सूरह बकरा में फरमाए थो आयत नंबर 155 में त असां तव्हांखे ज़रूरु आज़माईंदासीं, कॾहिं ॾुख ॾेई, कॾहिं सुख ॾेई, कॾहिं बुख सां, कॾहिं जेको आहे माल ज़ाया थियण सां, फ़सुल ज़ाया थियण सां, ऐं इन में जेको सब्र थो करे उन खे ख़ुशख़बरी ॾियो। अॻियां अलाह साईं फरमाए थो अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं जॾहिं उन्हनि ते का तकलीफ़ ईंदी आहे सब्र करण वारनि ते, त हू इहो ई चवंदा आहिनि त असां अलाह वटां ई आया आहियूं ऐं अलाह वटि ई मोटी वञण वारा आहियूं। अॻियां अलाह साईं अॻियां आयत में चए थो त इहे ई आहिनि जंहिं ते अलाह साईं जी बरकत हूंदी आहे ऐं रहमत हूंदी आहे, ऐं उहे ई आहिनि जेके सिधे रस्ते ते हूंदा आहिनि। सो ॻाल्हि कई मूं आज़माइश जी, सो इहा त हिकिड़ी क्लियर ॻाल्हि आहे त जीअं तो असांजो नूर मोहम्मद राजपर अगवा थी वियो आहे, ऐं हिकिड़ी आज़माइश आहे हुनजी फैमिली ते, हुनजे ॻोठ वारनि ते, ऐं जेको आहे इलाइक़े वासियुनि ते ऐं मुला ब्रादर ते। पर मूंखे न आहे ख़बर इन शइ जी त अलाह साईं इन मां को ख़ैर कढंदो या को उन जे बरक्स ॻाल्हि निकिरंदी, उहा अॻियां वक़्तु हली ॿुधाईंदो। उहो कीअं त असांजी राजपर बिरादरी में काफ़ी पाड़ा आहिनि, ऐं अॼु मुला बिरादरी जो जेको अॻुवाण आहे ख़लीफ़ो यार मोहम्मद उहो बि वेठो आहे, ऐं ॿियनि ॻोठनि मां बि काफ़ी आया आहिनि। त मुल्लो पाड़ो जेको आहे राजपरनि जो, उन सां गॾोगॾु बघड़ पाड़ो ऐं सदर पाड़ो, इहे टई जेको आहे हमेशह ॿाहिरि ॿुधायो वञिबो आहे असांखे वॾनि खां वठी त इहे ॿाहिरि हा, ऐं राजपरनि जे अवलीन पाड़नि मां इन्हनि जो तव्हांखे ज़िक्र मिलंदो ॿियनि पाड़नि जे बनिस्बत। सो मूंखे न आहे ख़बर, चवण जो मक़सदु इहो त इहा आज़माइश मां अलाह साईं छा थो चाहे, छो जो मुला राजपर पाड़ो जेको आहे उहो राजपर बिरादरी में वॾे मां वॾे पाड़नि मां हिकु आहे। अगरि वॾो पाड़ो न आहे त वॾे मां वॾे पाड़नि मां हिकु पाड़ो आहे। 25 खां 30 खां वधीक ॻोठ आहिनि, ऐं जेको आहे ॿिनि ज़िलनि में मुला राजपर बिरादरी रहे थी, 2 खां 3 ज़िलनि में, बल्कि नवाबशाह में बि हिकिड़ो ॻोठ आहे दौलतपुर जे विच। तो कुझु दोस्तनि ॻाल्हि कई त उन्हनि ॻाल्हियुनि में न वेंदासीं, त शायदि इहो पिया चवणु चाहिनि त बिरादरी जी सपोर्ट न आहे, या जेको आहे ॻोठ वारनि जी इलाइक़े वासियुनि जी सपोर्ट न आहे। ईअं न आहे, शायदि कुझु अखियूं जेके कंहिंखे ॾिसणु चाहींदियूं उहे चेहरा अगरि नज़र न अचनि त पोइ शायदि उन रीत ते ॻाल्हाए विया दोस्त त शायदि उहे चेहरा नज़र न आया त इन करे। पर ईअं न आहे, हीउ जेको आहे मखसूस मां क्लियर कंदो हलां त मुला राजपर बिरादरी खे असां चयो हो, इलाइक़े वासियुनि खे चयो हो। उन सां गॾोगॾु मां कल्ह दगेजा बिरादरी वटि वियुमि त जेको घणो सॾ जो ज़ोर हो उहो मुला राजपर बिरादरी ते हो ऐं दगेजा राजपर बिरादरी ते हो। कल्ह मां हाजी सिद्दीक़ साहब खे फ़ोन कई त सभु बिरादरी खे गॾु कयो, ऐं उते वियासीं, ऐं हिकिड़ो ई पंहिंजो जेको आहे ॻाल्हि रखी त पोएं साल माण्हू अॻुवा थिया, उन्हनि जे लाइ सॼी राजपर बिरादरी तव्हांखे मोट ॾिनी। हाणे तव्हांजो फर्ज़ु आहे तव्हां राजपर बिरादरी खे मोट ॾियो। असां न को तव्हां वटि वोटनि लाइ आयासीं, न को ॿी कंहिं शइ लाइ आयासीं, पर हिन शइ में असां तव्हांखे अॼु नथा चऊं पर वरी बि चवंदासीं, ऐं वरजाए 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 हमेशह चवंदासीं। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि जो त हुननि भरपूर मोट ॾिनी अॼु पंहिंजी बिरादरी खे ऐं मुला राजपर बिरादरी खे हिन ॾुखे वक़्त में। सो इहो वक़्तु आहे हिकिड़ो, माना दगेजा बिरादरी ते पोएं साल आयो, वरी वक़्तु फिरी आयो आहे, साॻो गर्मियुनि जो सीज़न आयो आहे, साॻो सिज साॻो चंड, पर उन सां गॾोगॾु साॻो ई वरी ज़िलो शिकारपुर। सो ॻाल्हि आहे त हिन दफ़े थोरो पंधु वरी अॻियां 2-3 किलोमीटर जो आहे। तो चवण जो मक़सदु इहो त इहो ॿियनि ते बींदो। अॼु अगरि केरु इहो चवंदो त इहो मुला राजपरनि ते आयो आहे, सुभाणे
पंहिंजो बघड़नि ते न ईंदो या सदर राजपुरनि ते न ईंदो या ॿी बिरादरी वारा चवंदा त इहो वक़्तु लाशारनि ते न ईंदो, राजपूतनि ते न ईंदो या ॿियनि क़ौमुनि ते न ईंदो, त ईअं न आहे। इहो वक़्तु आहे कंहिं ते बि अची सघे थो ऐं रुॻो अॻुवा जा मामलात न आहिनि, ॿिया बि मामलात आहिनि। सो चवण जो मक़सदु इहो त असां प्रेस कॉन्फ्रेंस कई 8 ॾींहं पहिरीं जीअं ई वाक़ियो थियो त उन में असां 2 शयूं जी रिक्वेस्ट कई सभिनि सां त जेके कलम वारा आहिनि उहे पंहिंजा कलम तेज़ कनि ऐं जेके बाज़ू जी ताक़त रखनि था कुहाड़ियुनि वारा आहिनि उहे पंहिंजूं कुहाड़ियूं तेज़ कनि। त कलम वारनि सां मुराद ई जेके जर्नलिस्ट आहिनि ऐं जेके लिखण वारा अफ़राद आहिनि, सोशल मीडिया वारा हलाईंदड़ अफ़राद आहिनि, उहे जेको आहे भरपूर सपोर्ट कराइनि फैमिली खे जेको हुननि जे मथां ॾुखियो वक़्तु गुज़री रहियो आहे। सो हीअ हिकिड़ी असां लिमिटेड गैदरिंग सॼी राजपुर बिरादरी जी न ही, मुला राजपुर ऐं डगेजा राजपुर बिरादरी खे असां ख़ुसूसी फ़ोनूं करे चयो हो। सो हींअर जेको प्रोग्राम ठाहियो वियो आहे उहो अॻियां जे लाइ इहो ई आहे त ज़िलो साॻियो ई आहे शिकारपुर, उते ज़ाहिर आहे पुलिस सां मुलाक़ातूं थींदियूं, SSP सां मुलाक़ातूं थींदियूं, DIG सां मुलाक़ातूं थींदियूं, IG सां बि थींदियूं ऐं उन्हनि खां सपोर्ट वठिबी बिरादरी जे ज़ोर सां, फैमिली जे ज़ोर सां। पर उन में 2 मरहला थींदा। पहिरें दफ़े में फैमिली खे वठी वञिबो, उहीअं जीअं अॼु बिरादरी जा इलाइक़े वासी गॾु आया आहिनि उन्हनि खे ई वठी वञिबो जेके हलणु चाहींदा, जेके न हलणु चाहिनि उन्हनि ते ज़ोर न आहे। पर ॿिए दफ़े में अगरि अलाह कंदो त इन शइ में ई असांखे मोट मिले ऐं बहितर थी वञे, अदो असांजो मोटी अचे सही सलामत। पर अगरि ईअं नथो थिए त पोइ कुझु ॾींहं रखे वरी ॿी मुलाक़ात कबी ज़िला इंतिज़ामिया शिकारपुर सां ऐं उहा जेको आहे उहो असां पूरे ज़ोर ते कंदासीं, जेको असांजो न चोटीअ जो ज़ोर आहे उहो असां वाहींदासीं। उन में थी सघे थो खोड़ तरीक़ा आहिनि, जीअं असां पोएं साल वियासीं उअं ई शायदि दोस्तनि खे वरी तकलीफ़ ॾियूं, थी सघे थो ॿिए कंहिं हिसाब सां वञूं, थी सघे थो कंहिं टे हिसाब सां वञिणो पए, उहे सभु ॻाल्हियूं पोइ आहिनि। पर हींअर जेको आहे असां इहो बि ॿुधाईंदो हलां गॾोगॾु त मुंहिंजी SP नौशरो फेरोज़ सां मुलाक़ात थी 2 ॾींहं पहिरीं, उन में बि काफ़ी क्लूज़ मिलिया, काफ़ी हुननि जेको आहे हेल्प कराई। त उन्हनि शयुनि खे ॾिसी करे ई असां हिकिड़े तर्ज़ ते हलूं था, त उहे शयूं सभु ॾिसंदे करे ई सो इहो प्रोग्राम ठाहियो वियो आहे अॻियां वञण जो। त पहिरें मरहले में फैमिली सां वञिबो, गॾु हूंदासीं ऐं ॿिए मरहले में अगरि ज़रूरत पई त पोइ वधीक तकलीफ़ ॾींदासीं तव्हां दोस्तनि खे, भाइरनि खे ऐं बिरादरी वारनि खे। सो बसि इहे चंद ॻाल्हियूं जेके मां करणु पियो चाहियां, तव्हां सभिनि दोस्तनि जो मां थोराइतो आहियां जेके आहियो बिरादरी जा ऐं बिरादरी खां अलावा बि जेके दोस्त आया उन्हनि सभिनि जो मां थोराइतो आहियां ऐं जेके बि आया आहिनि इहो फ़िकिर खणी, इहो एहसास खणी करे, कुझु अहिड़ा दोस्त आहिनि हिते मां उन्हनि जूं ॾिसां पियो थो शिकिलियूं जेके माना तॾे ते वेठा पंहिंजे कंहिं अज़ीज़ जे। सो अहिड़ियूं बि कुर्बानियूं करे के दोस्त आया आहिनि। सो असल मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि थी काउंट करे। सो नालो न खणबो उन्हनि जो, पर असल शइ आहे फ़िकिर, दुआ ऐं महिनत। सो इहे ई शयूं आहिनि जेके मां करणु चाहियूं पिया ॻाल्हियूं। सो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।